प्यारा दोस्तों बंबोर में इन वक्त बीठो आहियां। ही मेन दरवाज़ो आहे बंबोर जो। जॾहिं समुंड ज़रिए ॿेड़ा ईंदा वापार थींदो हो त बंबोर ॾे हिन दरवाज़े मां दाख़िल थींदा हुआ, जेको मां तव्हांखे ॾेखारियां पियो। हीउ दरवाज़ो आहे, हितां जेके दाख़िल थींदा हुआ। ॾिसो था, हे ॿारहं कोट हाणे फिटल शहर खां बाद सही नज़र नथो अचे। इहो दरवाज़ो हो जितां माण्हू जेके अंदर वापारी वेंदा ईंदा हुआ। साम्हूं ही वेटिंग रूम ॾेखारियां थो। शहर जो ॿाहिरियों पासो आहे। शहर जो ॾखण वारो पासो आहे, जो कि समुंड अची वियो, समुंड जे किनारे ते आहे। ऐं हे वरी ॾखण बंबोर जो खे ॾेखारियां थो, जिते हिन वक़्तु मौजूदु आहे। असांजे चैनल खे फॉलो कंदो त तारीख़ी मागी ऐं सुठियूं मालूमातूं मिलंदियूं। बंबोर में समुंड जे विच ते हिन वक़्तु बीठो आहियां। ऐं हीअ जॻह साम्हूं आहे, तव्हांजे ॾिसण जहिड़ी हीअ जॻह आहे। हिनखे धोबी घाट चयो वेंदो आहे, जेको महमूद खत्री जा मज़दूर धोबी कपिड़ा धोईंदा हुआ। सस्ती जे इश्क में हिन जाइ ते जितो साम्हूं कैमरा में ॾिसो पिया, हिते बुनल कपिड़ा बि धोता। सस्ती जे इश्क में धोबी बणिजी करे हिते कपिड़ा बि धोतई त आरी जाम जो नौकर हिनखे भाव न्यापो ॾिनई त महिरबानी करे तूं बादशाह जो पुटु थी करे हिते न रहियो। छा लतीफ़ शाहिदी ॾिनी आहे, वेठो धोबिन सां धोए पुनल पारे जो हथ में। वेठो धोबिन सां धोए पुनल पारे जो हथ में, उते आरी जाम जो कासिद आयो को, हीउ कामिल कम न संदो तूं पोड़ पछाड़े पोइ थिए। बादशाह जा पुट, हीअ तुंहिंजो कमु न आहे, तूं रवाज़ी औरत जे इश्क में वेठो धोबी बणिजी। तो हीअ धोबी घाट आहे जेको मां तव्हांखे ॾेखारियां पियो। ऐं हीउ समुंड आहे, समुंड सां लॻ जेको आहे बेती जॻह आहे, सस्वी लुड़ंदी आहे। उहो ही ॾाखिणे पासे जेके हीउ ॾिसो था वण, हितां आई ऐं हिन जॻह तां हे जेको हाणे शइ आहे हितां हुन कढे वरिती, धोबिन कढी ऐं हुनखे ॾेखारी। महमूद खत्री धोबिन चयो, साईं हीअ पोइ जॻह सदो कल थी आहे, इन में हिकु सुहिणी ख़ूबसूरत चंद जहिड़ी छोकिरी वेठी आहे। उन जॻह ते मां बीठो आहियां हिन वक़्तु, ऐं जिथे इहा बेती हथियाई मज़दूर महमूद खत्री खे ॾिनी, जंहिंमें सस्सी मौजूदु हुई। उमेदु आहे त मुंहिंजो चैनल तव्हां फॉलो बि कंदो, हुन सां गॾोगॾु लाइक शेयर कंदो। दोस्तनि जी वॾी महिरबानी। तव्हां सॼणनि जे लाइ आऊं हिते बंबोर में आयो आहियां। बुरो हुयो बंबोर जंहिं आरियाणी उजारियो, छोरियूं बि छुरण सिखियूं पुनल कयाऊं पोर, तनी माणियो मोर जनी देखियो दिलि सां। प्यारा दोस्तों, एक्सपर्ट हाजी चैनल खे तव्हां बार बार ॾिसंदा रहंदो। असांजो पेज खे फॉलो कंदो, अव्हांखे वधि में वधि सुठी मालूमात मिलंदी। अल्लाह।